नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त नयो चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा हलफ़ खणी वरितो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद खां हलफ़ वरितो वियो। सिकंदर सुल्तान राजा पाकिस्तान जो चीफ इलेक्शन कमिश्नर बणिजी वियो। 1973 खां पोइ ही पहिरियों भेरो ब्यूरोक्रेट आहे जंहिंखे चीफ इलेक्शन कमिश्नर मुक़ररु कयो वियो आहे। नए चीफ इलेक्शन कमिश्नर जे हलफ़ बरदारी वारी तक़रीब में सुप्रीम कोर्ट में थी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद नए चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा खे हलफ़ वरितो। तक़रीब में सुप्रीम कोर्ट जे जजनि लाइ ऑफिसरनि ऐं सीनियर वकीलनि समेत इलेक्शन कमिश्नर इख़्तियारनि बि शिरकत कई आहे। हलफ़ खणण खां पोइ चीफ इलेक्शन कमिश्नर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराइण जो अज़म कयो। इन जो चवणु हो त साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन जे तरजीहात में शामिल आहे। इलेक्शन कॾहिं थींदी इहो मुंहिंजे इख़्तियार में न आहे। वोट जी इज़त खे यकीन बणाइण मुतलिक़ सवाल ते चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त वोट खे इज़त ॾियणु यकीन बणायो वेंदो जॾहिं त बाद में तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिकंदर सुल्तान राजा इन खां पहिरीं नवंबर 2018 खां डिसंबर 2019 ताईं रेलवे ऐं 18 अप्रैल 2017 खां 26 अगस्त 2018 ताईं पेट्रोलियम जो सेक्रेटरी रही चुको आहे। हू जनवरी 2016 खां अप्रैल 2017 ताईं आज़ाद कश्मीर ऐं अप्रैल 2014 खां अप्रैल 2015 ताईं गिलगित बल्तिस्तान जो चीफ सेक्रेटरी रहियो आहे। नयो चीफ इलेक्शन कमिश्नर जनवरी 2012 मई खां 2012 ताईं पंजाब जो एडिशनल चीफ सेक्रेटरी जो ख़िदमतूं बि सरअंजाम ॾेई चुको आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो